आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो 6। डॉक्टर तुलजाराम खिलनाणी। उन वक़्तु नवाबशाह ज़िले में चौधारी अंग्रेज़नि ख़िलाफ़ चुरपुर शुरू थी। समाज में के अहिड़ा अनासर पैदा थिया जिन नथे चाहियो त अंग्रेज़नि जी पहिरीं महाभारी लड़ाईअ में सरसी थिए जो हू हिंदुस्तान खे ग़ुलामीअ में रखी वेठा हुआ। सरकार लड़ाईअ लाइ कर्ज़ ॾियण लाइ अपील कढी ऐं अमलदार उन लाइ माण्हुनि मां पैसा वसूल करण लॻा। पर डॉक्टर तुलजाराम खिलनाणी पंहिंजे भिरिया वासियुनि खे बार लोन बांड ख़रीदण खां मना कंदो हो। हुन साहिब हुन ज़माने जो डॉक्टरी इम्तिहान LMP पास कयो हो ऐं कुझु वक़्तु सरकारी नौकरी बि कयाईं। 2-3 साल नौकरी करे उहा नौकरी छॾे आयो ऐं अची पंहिंजे ॻोठ भिरियनि में ख़ानगी डॉक्टरी कयाईं ऐं हू पंहिंजूं ज़मीनूं बि संभालींदो हो। हू आज़ादु ख़्यालनि जो माण्हू हो ऐं समाज में झूननि ख़्यालनि जी मुखालफ़त कंदो हो। उन वक़्तु भिरियनि में हू मुख्य माण्हू लेखिबो हो। दीवान कोड़ोमल जो सॻो भाइटियो हो ऐं संदसि ॿिया भाउर बि उदार नुक़्ते निगाह रखंदड़ हुआ। संदसि हिकु भाउ सुर्गवासी मेलूमल त इंजीनियरी खाते में सब डिविजनल ऑफिसर हो। हू उमिरि भर ईमानदार रहियो। वरी दानी अहिड़ो जो संदसि रोटी खाइण वक़्तु को फ़क़ीर अची निकिरंदो हो त पंहिंजी रोटी बि उनखे ॾेई छॾींदो हो। साहित्य में पहिरीं कन्या पाठशाला 1921 ईस्वी में भिरियन में शुरू थी ऐं संदसि नाले में क़ाइमु कई वई। डॉक्टर तुलजाराम जे क़ौमी ख़्यालनि जी ख़बर सरकार ताईं पहुची वई, जंहिं करे नवाबशाह जे कलेक्टर हुकुम कढी खेसि भिरियनि जे सैनेटरी कमेटीअ जे मेंबरीअ तां लाहे छॾियो, जंहिं ते हू थाफियल हो। हुन साहिब उन ॻाल्हि जी का बि परवाह कान कई। अलबत् अंग्रेज़नि ख़िलाफ़ जेका हिकारत फहिली सां घणे क़दुरु बातुन रहंदी हुई। के विद्यार्थी ऐं नौजवान जेके नारो हणंदा हुआ सो हेठीअ तरह हो। नारो हणाईंदड़ चवंदो हो ठक ठक ठा त ॿिया चवंदा हुआ जलेबी खा। नारो हणाईंदड़ चवंदो हो अंग्रेज मुओ त ॿिया चवंदा हुआ असांजो छा। उन ज़माने जी ॻाल्हि आहे, भिरियनि में श्री मूलचंद चोइथराम तेजवाणी 7 दर्जे सिंधीअ में पढ़ंदो हो। श्री ॼेठमल परसराम ईंदो हो त उन जा लेक्चर पियो ॿुधंदो हो। पंहिंजे साथी विद्यार्थियुनि खां नारा हणाईंदो हो त असांखे होम रूल याने आज़ादी खपे। जंहिं वक़्तु दुनिया में पहिरीं महाभारी लड़ाई हली रही हुई, उन ज़माने में भिरियनि में मसंदनि जे दरबार में पाठ रखायो वियो त अंग्रेज़नि जी जय थिए। अंग्रेजी ऐं सिंधी स्कूलनि जा समूरा शागिर्द ऐं मास्तर बि उते आयल हुआ। अंग्रेज़नि जे कामयाबीअ लाइ अरदास कई वई, पर मूलचंद ॿाहिरि अचण ते नारो हयो ठक ठक ठा जलेबी खा अंग्रेज़ मुओ त असांजो छा। हू अॻिते हली क़ौमी शेवक साबित थियो। डॉक्टर तुलजाराम त सचो शेवाधारी हो, इन करे माण्हुनि में ॾाढो प्यारो हो। 1920 ईस्वी में जॾहिं भिरियनि जे पंचायत खे ठाहिण जो ज़रूर थियो, तॾहिं नौशहरे तइलके जी मुख़्तियारकार पाण पंचायत में आयो ऐं डॉक्टर खे हिकु मलमल जी पग ॿधायईं। हुन पंहिंजे मुख पुग जे ज़माने में काफ़ी सामाजिक सुधार आंदा। सिख सबबु पंहिंजे जाइ में शुरू करायईं जिते प्रभात जो नियम सां आसादी वार में वञी शरीक थींदो हो। डॉक्टर तुलजाराम 47 वरियनि जे नंढीअ उमिरि में गुज़ारे वियो। पुठियां ज़ाल हिकु किकी पुट साधूराम छॾे वियो। श्री साधूराम पंहिंजी पत्नीअ श्रीमती जमनाबाईअ सूधो क़ौमी शेवक साबित थियो। दहिलीअ में कांग्रेस अधिवेशन में साहित्य जो एवज़ी थी वियो हो, जो चांदनी चौक में घंटा घर वारी जाइ ते थियो हो।